अस्सलाम वालेकुम दोस्तों, ZAB TV सां मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। जीअं मूं तव्हांखे चयो त ख़ूबसूरत लोकेशन प्रोडक्शन जी ज़मानत हूंदी आहे। सो अॼु ख़ूबसूरत लोकेशन ते आहियूं ऐं असां सां गॾु सिंध जो तमामु बहितरीनु आर्टिस्ट जेको सिंध TV जो ड्रामा सीरियल हुयो हारियाणी, उनमें मक़बूल किरदारु हुयो जमाल जो। जी हाँ, मीर हसन बिरोही साहब गॾु आहे। अस्सलाम वालेकुम मीर हसन। वालेकुम सर। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जा एहसान शुक्र। तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? फर्स्ट क्लास। शुक्र। कीअं रहियो मीर हसन पंहिंजो जमाल खान वारो जो किरदारु, जमाल जो सॉरी हारियाणी तमामु ज़बरदस्त ड्रामो सोप सीरियल सिंध TV जो ऐं तमामु सुठो रहियो। जेके मूंसां गॾु एक्टर हुआ उन्हनि बि ज़बरदस्त कमु कयो। सही, तमामु ज़बरदस्त करेक्टर ऐं तमामु ज़बरदस्त लोकेशन ऐं तमामु सुठी स्टोरी। सही, हुन में ज़बरदस्त तरीक़े सां शूट कयोसीं ऐं मज़ो आयो ऐं करेक्टर सां जेको आहे तक़रीबन तव्हां शुरूआति कॾहिं खां कई हिन फनी फील्ड में? कॾहिं खां आया? मां सर हिन फनी फील्ड में तक़रीबन TV ते 2010 खां पहिरियों जेको मुंहिंजो ड्रामो सिंध TV जो भेड़ो जेको राइटर ऐं डायरेक्टर उस्ताद लॉन्ग शेख उन खां अॻु में जेको आहे स्टेट ड्रामा TV फिल्म जेको तव्हां सां हिन खां पहिरियों तव्हां सां ई गॾु कमु कयोसीं, उहो असांजे बलोची ज़ुबान। अच्छा, टेली फिल्मुनि जो तजुर्बो माना सुठो रहियो? तमामु सर, तमामु ज़बरदस्त। जॾहिं CDs जो दौरु हूंदो हुओ उन टाइम मतिलबु हिकिड़ी कॉम्पिटिशन बि हूंदी हुई। बिल्कुलु। त सुठे खां सुठियूं फिल्मूं ठाहिजनि ऐं सिंध बलोचिस्तान ताईं मतिलबु। बिल्कुलु सभु इहे जेके बि असांजे जेकी सिंधी टेली फिल्मूं जेकी ठहंदा इहे इंडिया ताईं, पर बल्कि सऊदी अरब उते ई माण्हू ॾिसंदा, उतां ई फ़ोन कंदा जेके सुञाण वारा हूंदा, या उतां ई ईंदा त चवंदा यार असां तव्हांजी उते बि फिल्म ॾिठी सही। हा, माना हितां बिल्कुलु इहे फिल्मूं माण्हू हितां माना गिफ्ट तौरु खणी वेंदा। वर्ल्ड वाइड बि CD होॾां वेंदी, दुबई में, कतर में, सऊदी में, पूरी दुनिया में जिते बि सिंधी रहंदा, सिंधी असांजे जेके चाहींदड़ आहे उहे CD फिल्मूं उतां गिफ्ट हितां खणी वेंदा हुआ, उन्हनि गिफ्ट ॾींदा हुआ। अच्छा, ॿिया कहिड़ा कहिड़ा ड्रामा तव्हां कया जेके? हिन हारियाणी खां पोइ KTN जो मुंहिंजो ड्रामो अयूब खोसे साहिब सां दिलि लॻी। उन खां पोइ जेको आहे त काफ़ी मूं दर्द जो देस काफ़ी ड्रामा कया। हींअर मूं ताज़ो मूं BTV जो उर्दू ड्रामो कयो आहे बख़्त हज़ारी, कोटा सेंटर खां सिंधी कल्चर ते हुन में मुंहिंजो मेन लीड किरदारु हो मुंहिंजो। कहिड़ो किरदारु तव्हांखे वणंदो आहे त इहो किरदारु मां कयो? मूंखे असल ॿुधायां मूंखे जेके न वॾेरे जा चॉइस सुठा लॻंदा आहिनि, वणंदा आहिनि, त मां इहे किरदारु कया। तव्हां त सूट कंदा आहिनि या कहिड़े? सूट बि कंदा आहिनि, मूंखे पसंदि इहे करेक्टर कया, माना गेटअप जे हवाले सां वेल ड्रेस ग्लासिस ही माना गाॾी। अच्छा, करेक्टर माना लुकिंग में, माना लुकिंग। हा, बहिराड़ी जो किरदारु हूंदो या ॿियो टियों हूंदो त हुन में ॻोठाणो जेकी हिन में हारियाणी में जेको मुंहिंजो मशहूरु करेक्टर हो जमाल जो, उहो ॿाराड़ी जो चोर ई हूंदो आहे। तमामु ज़बरदस्त ड्रामो, हुनखे माण्हू एॾो पसंदि कयो हुनखे, ऐं हुनजा जेके बि असांजा सीन मिलियन ते हुनजा व्यूज़। सही पर अहिड़ो रिकॉर्डिंग दौरान अहिड़ो को वाक़ियो मतिलबु जेको तव्हांखे यादि कयो ऐं तव्हां छिरकी वञो थी यार रिकॉर्डिंग दौरान? इहो अदा ज़ुल्फ़कार ईअं थियो त जेॾी महिल असां मीरास पिया कयूं ड्रामो, तव्हां उते मुंहिंजो मल जो जेको सीन हो, मां मल थियो, उते मल पिया विड़ूं त जेको हिकिड़ो पालवान असां दोस्त ई हो, हुनखे चयोसीं भाई ड्रामो आहे उन तरीक़े सां विढ़ंदासीं, पर हुन में आहे त हिकिड़ो जेको मल आहे उहो उनखे आऊं मारे थो वञा, हिकिड़े माना 2 मल मां मारींदो आहे, वरी जेको आहे शुरू वारा 2 मल हू मारींदो आहे। पहिरीं उहो रिकॉर्ड कयोसीं कि मां बाद में जेको शूट कयोसीं त 2 मल हू थो मारे, असली मल हो। हुन मूंखे खणी ज़ुल्फ़कार ॿुधायां त खणी आई मूंखे, त मुंहिंजी पासे जी में टुटी वई, माना तक़रीबन महीनो खनि आउं शूट कयो, डिस्टर्ब हो। तव्हांखे बि उते ॻाल्हि कई? हा बिल्कुलु। तव्हांखे ॿियो मरहूम अब्दुल हुसैन सारे हिकिड़ो सोलो प्ले कयो हो, उन में बि हुनखे मल जो किरदारु हुयो। सो होॾां बोज़दार वॾा ॾे मेलो लॻियल हुयो, उते हुनखे माना मल खे ॾिनी हुई, पर उहो त हाणे असांखे फिल्मी ऐं ड्रामेटिक खे ॾिनी हूंदी आहे। सो उते उहो असली मल अची हुन अब्दुल हुसैन सारे खे वरितो त चई वाह हे ड्रामे जी मल अची, न मां असली मल खे ॾिनोसि। अब्दुल हुसैन परते धिको ॾिनो, परे थी चढ़े वञे, मूंखे धक खाइणो आहे। असल में जेके ॿ शूट थींदा आहिनि, कट्स थींदा आहिनि, आर्टिफिशियल हूंदा आहिनि, उनखे करेक्टर वाइज़ उनखे असां जीअं माना हिकिड़ो ड्रामो आहे, ड्रामे जो रियल तरह थींदो, उनजे हिसाब सां ई माशाल्लाह तमामु सुठा करेक्टर तव्हां कया आहिनि, ऐं करेक्टर इनशाला जेके तव्हांखे अॻिते मिलंदा उहे तमामु बहितर निभाईंदो। महिरबानी तव्हां ZAB TV खे टाइम ॾिनो, तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, ॾिसंदड़नि खे पैगाम ॾींदो। मां इहो चवंदुसि त पंहिंजे वॾनि जी इज़त कयो,
जेके असांजा नौजवान उन्हनि खे चवंदासीं पढ़ो अॻ में तालीम कंप्लीट कयो, उन खां पोइ जॉब्स या को बि शौक़ु हुजे उन खां पोइ हमेशह सुठी सोच रखो, पॉज़िटिव सोच रखो। अस्सलाम वालेकुम। थैंक यू।